असांखे थो घुर्जे वो अमन ऐं मोहबत, असांखे थो घुर्जे वो अमन ऐं मोहबत, असांखे थो घुर्जे वो अमन ऐं मोहबत। असां सूफ़ी आहियूं, असां सूफ़ी आहियूं, असां सूफ़ी आहियूं, ॼाणूं न नफ़रत। असांखे थो घुर्जे वो अमन ऐं मोहबत, असांखे थो घुर्जे अमन ऐं मोहबत। लतीफ़ी ही तंदवा मोहब्बत जो मंधवा, सूफ़ी शाह इनायत सचल जी सिंधवा। लतीफ़ी ही तंदवा मोहब्बत जो मंधवा, सूफ़ी शाह इनायत सचल जी सिंधवा। लतीफ़ी ही तंदवा मोहब्बत जो मंधवा, सूफ़ी शाह इनायत सचल जी सिंधवा। काफ़ी अहिड़ा माण्हू आहिनि जिन वटि पंहिंजो पैसो आहे, पाण ख़रीद करे सघनि था। का मज़दूरी थी वई, का तकलीफ़ थी वई, का ओचितो बीमारी थी वई, हुननि वटि पंहिंजूं गाॾियूं खणी उते पुॼाइनि था। पर जेके असांजा बोज़दार बिरादरी जा जेके ग़रीब मिसकिन माण्हू आहिनि, जिन वटि खाइण लाइ अटो कोन्हे, जेकॾहिं ओचिती का अहिड़ी बीमारी या एमरजेंसी थिए थी त उन वटि उहो ख़र्चो कोन्हे जो उहो अस्पताल ताईं पंहिंजे ॿारनि खे पुॼाए। असांजो बुनियादी क़याम जो मक़सदु ई इहो आहे त असां पंहिंजे ग़रीब मिसकिन बोज़दार माण्हुनि जी हथुल इम्कान कोशिशि करियूं, उन जे तकलीफ़ुनि में, उन जे ऐंजनि में असां गॾु बराबरि जा खेॾूं। ज़माना अजब तुंहिंजी फितरत ॾिठी सो, मिली प्यार बदिले सां नफ़रत ॾिठी सो। न विरखा गुलनि जी न ॾीअड़ो भरियो को, इहा कंहिंजी गुरबत जी हालत ॾिठी सो। ककर जे पुठियां वञे जी चंड विञाइजी, इहे यार तुंहिंजी रुख़सत ॾिठी सो। विसारण सां नथी विसरे लियाकत, घणी अॻु तुंहिंजी। अल बोज़दार ख़िदमत फाउंडेशन असांजा जेके वॾा आहिनि, जंहिंमें साईं मोहतरम असांजो इज़त माफ़ सरदार यार मोहम्मद बोज़दार साहिबु, साईं सरदार रहीम बख़्श बोज़दार साहिबु, साईं सरदार कैसर ख़ान बोज़दार साहिबु ऐं असांजो रूह रवां हिन अल बोज़दार ख़िदमत फाउंडेशन जो बुनियादु विझंदड़ डॉक्टर ग़ुलाम अली बोज़दार साहिबु। उन्हनि जे मर्कज़ जे हिदायतनि ते असां ॻोठ ॻोठ वञी करे असां मेंबरशिप करियूं पिया। मेंबरशिप जो मक़सदु इहो आहे त असां पंहिंजी कम्यूनिटी खे हिकु हंधि गॾु करणु। वॾी ॻाल्हि इहा आहे त असां में इतिहाद जी ज़रूरत आहे। कॾहिं कॾहिं असां ज़ाती इख़्तिलाफ़नि जे करे तनज़ीम खे निशानो बणाईंदा आहियूं, उहिदेदारनि खे निशानो बणाईंदा आहियूं, असां पंहिंजा ज़ाती इख़्तिलाफ़ खणींदा आहियूं। पर हिते असांखे पंहिंजा ज़ाती इख़्तिलाफ़ ख़तमु करणा पवंदा। अदा मुंहिंजो ही थोरो मसइलो आहे त असां कोशिशि करियूं त असां पंहिंजे ॻोठ में असां इनशाला कोशिशि कंदासीं त हिकिड़े हिते कमेटी ठाहींदासीं ॻोठ जी, जेका सोचे आया हुआसीं त जेको आहे सुकून सां हिननि सां कचहरी कंदासीं। ही किताबात वग़ैरह इहो असांजो कमु बि कोन्हे, न ई असां करणु आया आहियूं। ऐं साईं जेको आहे ब्रीफ तमामु तफ़सील सां करे छॾियो आहे। मुंहिंजे ॿुधाइण जे लाइ त कुझु बि कोन्हे, पर पोइ मां थोरो नंढड़ी शइ जो थोरो इज़ाफ़ो कंदुसि त हिते असां तव्हां खां वठणु न ई तव्हांखे फ़िलहालु असीं कुझु ॾियणु आया आहियूं। असीं हिकिड़ो प्रोग्राम असां इहो खणी आया आहियूं त पहिरीं त क़ौम खे मुताद कजे, क़ौम जा विछा दूर कजनि, पोइ तव्हां मां ई माण्हू चूंडिजनि। तव्हांजा ई माण्हू जेके आहिनि न, उहे हिकिड़ी जे प्लेटफॉर्म ते गॾु करे पोइ तव्हांजी सिर्फ़ु असीं रहनुमाई कंदासीं। असां पंहिंजे तौर ते ठीकु आहे, मर्कज़ खां कुझु मिलियो, कुझु जेको शइ थी उहा असां वंडींदासीं तव्हां सां जेको पिया शयूं। पर हींअर व्हाट्सअप या मोबाइल या इन्हनि शयुनि जो दौरु आहे। हींअर सॼो मुल्क जेको आहे न ॻंढियो पियो आहे। मुल्क छा ॿाहिरिनि मुल्कनि सां असां सऊदी अरब में जेको आहे लाइव वेठा ॻाल्हायूं, कातला शरीफ़ में तवाफ़ वेठा कनि, उहो असीं लाइव वेठा ॾिसूं। त हींअर सभु पाण ॻंढिजी विया आहियूं। त पाण जेको परे परे आहियूं न, जेके इख़्तिलाफ़ आहिनि, थोरो दूरियूं आहिनि, बहितर कयो आहे। तमामु बहितरीन नमूने सां ॿुधायो आहे, उसमें फज़ील ॿुधायो आहे। ऐं सिर्फ़ु तव्हांखे हिकिड़ी गुज़ारिश कंदुसि त तइलीम ते वधि खां वधि ज़ोर ॾियो, वधि खां वधि ध्यानु ॾियो, छो जो तइलीम अॼुकल्ह हिन दौर में वॾो हथियार आहे। दीनी तइलीम भले हासिलु कयो। रहमान रहीम। आऊं निहायत शुक्रगुज़ार आहियां हिते जो वॾड़ो हिन ॻोठ जो उमेद अली बोज़दार जो, मोहतरम साईं ग़ुलाम मोहम्मद बोज़दार साहिब जिन जो ऐं उन्हनि ॻोठाणनि जो, जिन अल बोज़दार ख़िदमत फाउंडेशन ज़िला टंडो लयार जी पूरी टीम खे इज़त ॾिनी आहे। असल में अल बोज़दार ख़िदमत फाउंडेशन ज़िला टंडो लयार जी टीम वॾड़नि जी हिदायतनि ते, जंहिंमें असांजो मोहतरम साईं सरदार रहीम बख़्श बोज़दार साहिबु, मोहतरम साईं कैसर ख़ान बोज़दार साहिबु, मोहतरम साईं सरदार यार मोहम्मद बोज़दार साहिबु ऐं असांजो मोहतरम साईं डॉक्टर ग़ुलाम अली बोज़दार साहिबु, जिन जे हिदायतनि ते असां ॻोठ ॻोठ वञी रहिया आहियूं। त असां मेंबरशिप करे रहिया आहियूं अल बोज़दार ख़िदमत फाउंडेशन जी, जंहिंमें असां
सभ खां पहिरियां ई ॻोठ धियाणू बोज़दार विज़िट कयोसीं। उन खां पोइ असां ॻोठ खान मोहम्मद बोज़दार में वियासीं। उन खां पोइ ॻोठ मसूह बोज़दार में ऐं अॼु असां ॻोठ उमेद अली बोज़दार में आहियूं। असुलु मक़सदु असांजो आहे हिक ॿिए में मोहबतूं क़ाइमु करणु ऐं नफ़रतूं ख़तमु करणु। हिन अल बोज़दार ख़िदमत फाउंडेशन जो कमु ई फलाही कमु आहे, न कंहिं सियासी जमात सां तालुक़ु आहे, न कंहिं फ़िरका परस्ती खे असां को उन सां तालुक़ु आहे। असां इंसानियत इंसान ज़ात जी ख़िदमत करणु चाहियूं था। अल बोज़दार ख़िदमत फाउंडेशन ज़िला टंडोलायार में पंहिंजी क़ौम खे गॾु करणु चाहे थी। पंहिंजी क़ौम जे लाइ तालीम, सिहत ऐं जेका मोहबत क़ाइमु करणु चाहे थी, उहो असुलु मक़सदु आहे। इंशा ताला असां अलाह साईं खां दुआ घुरूं था असां इन पंहिंजे नेक मक़सद में कामयाबु थींदासूं ऐं दोस्त इहे नफ़रतूं ख़तमु कंदा ऐं मोहबतूं क़ाइमु कंदा, इहे असांखे उमीदूं आहिनि ऐं असांजा वॾा बि इहो ई चाहिनि था। इंशा अज़ीम असां पंहिंजे मुल्क पाकिस्तान जी, असां पंहिंजे सूबे सिंध जी ख़िदमत करणु चाहियूं था। असां हिकु हंधि गॾु थी इंशा अज़ीम न रुगो असां पंहिंजी बोज़दार क़ौम पर असां ॿियनि क़ौमनि लाइ बि इंशा ताला असांजा ख़िदमत जा दरवाज़ा खुलियल हूंदा। ॿियनि ॻोठनि में बसि सरदार यार मोहम्मद बोज़दार, सरदार कैसर बोज़दार ऐं डॉक्टर ग़ुलाम अली बोज़दार ऐं जेके असांजा जेके वॾा आहिनि हुननि जी अलॻि बोज़दार ख़िदमत फाउंडेशन जे क़याम जे लाइ मुख़्तलिफ़ ॻोठनि जे में विज़िट पिया करियूं, जंहिंमें साईं लियाकत साबिर, साईं ग़ुलाम सरवर ऐं ॿिया असांजा गॾु आहिनि दोस्त। असां ही फ़िलाई तौर ते कमु करणु था चाहियूं ऐं असीं पहिरीं त सभिनी खे मुताद पिया करियूं पंहिंजो पाण में विछा जेके आहिनि उहे ख़तमु कनि ऐं पंहिंजो पाण में मुताद प्लेटफॉर्म ते मुताद थियासीं त इंशा ताला जेके बुनियादी मसइला आहिनि असांजा हिक ॿिए जा हल थींदा। असांजो कंहिं बि सियासत सां कंहिंसां को वास्तो कोन्हे। असां सिर्फ़ु जेको आहे पंहिंजी मदद पाण त हिकु टीम थी कमु कंदासीं इंशा ताला। बोज़दार बिरादरी डिस्ट्रिक्ट टंडोला जा जेके ॻोठ हुआ उन्हनि सभिनी जा विज़िट कया, उन सभिनी में मोहबत जो पैगाम पहुचायोसीं ऐं असांजो कोशिशि इहा ई आहे त असां पंहिंजी क़ौम खे हिकु करियूं, पंहिंजी क़ौम खे गॾु करियूं, हिकिड़े प्लेटफार्म ते मुतहद करियूं, पंहिंजी क़ौम में सुजाॻी पैदा करियूं। तइलीम जे हवाले सां असांजो ही ॻोठ उमेद अली बोज़दार तमामु घणो जेको हिन ॻोठ में ऐं उमेद अली बोज़दार में सभ खां पहिरीं असांजी अवलीन कोशिशि आहे त डिस्ट्रिक्ट टंडोलार में जेके बि असांजा बोज़दार बिरादरी जा ॻोठ आहिनि सभिनी खे हिकु जॻह ते मुतहद कयूं। जॾहिं असां इन सभिनी खे मुतहद कंदासीं उनखां पोइ ॻोठ जा जेके बुनियादी मसइला आहिनि जंहिंमें तइलीम जो मसइलो आहे, सिहत जो मसइलो आहे, रोज़गार जो मसइलो आहे, इहे सभिनी शयूं असां कोशिशि कबूली शहादत असांखे तो घुर्जे अमन ऐं मोहबत, असांखे तो घुर्जे वो अमन ऐं मोहबत। सिंध धरती वो मोहब्बत घुरे थी, न का खून रेज़ी न नफ़रत घुरे थी।